बीमारी में बीमारी, बीमारी में बीमारी हो, बीमारी में बीमारी जावे तर वधाए। ओ हाणे को बर्फ सोना है ए जानी सवा जीअण जो। अदा ख़बर ॿुध, दोस्तनि लिखियो आहे शहर जाती खां मेहराब समेजे ऐं सिकंदर अली ऐं जब्बार सत्तार ऐं मामा मला ॿियो वरी नवाज़ मीर बहार। ॾिसी आख पंहिंजे दोस्तनि चए थो त मुंहिंजे महबूब सां जी नथो सघां। दोस्तो असांजे शहर कुनरी में अमेरिका जी अस्पताल तमामु हिकु मशहूरु आहे। ॿाहिरि मुल्क जा डॉक्टर आहिनि था, पर हर बीमारी जो इलाज कनि था। ॿिया काफ़ी डॉक्टर वठी आया, पर आख़िरकार वठी वञी अमेरिका अस्पताल में छॾिया वञा। हू हुनखे चवनि पिया अरे कहिड़े ई मर्ज़ जो बीमार आहे जो असांजो को हिनखे इलाज हली नथो सघे। त दरवेश पंहिंजे दोस्तनि खे चए पियो अव्हांखे ऐं चवां जे ईअं ई करियो त थी सघे मुंहिंजी जान बची पवे। त हू पुछनि पिया हुनखे छा ॿुधाए पियो मोहम्मद सिद्दीक़। कुनरी यार अचे जा ए अस्पताल में आया, मुंहिंजा महबूब अमेरिकी अस्पताल में, मुंहिंजो कमरे जो नंबर तव्हांखे ॿुधायां, इहो ज़रूरु मूंखे लिखी ॾिजो। ए कुनरी यार अचे जा ऐं अमेरिका में आया, ओ कमरो नंबर थे 16 सनड़ा तोखे थो मां ॿुधाया। बीमार यार आया मूंखे ॾिसी दुअनि जा, कुनरी तूं अचे जा अमेरिका में आया, कमरो नंबर 16 तोखे थो मां ॿुधाया। बीमार यार आया मूंखे ॾिसी दुअनि जा। अयूब कपरी खाइण ख़त्म थी वियो, पाणी परेशानी सहाय पाणी परेशानी खाइण ख़त्म थी वियो, पाणी परेशानी सां सावल पाणी परेशानी न सहारो बदन में, न सहारो बदन में, मुश्किल सां तो ॻाल्हायां। बीमार यार आया मूंखे ॾिसी दुअनि जा, कुनरी यार अचे जा अमेरिका में आया, कमरा नंबर 16 तोखे थो मां ॿुधाया। ऐं बीमार यार आया मूंखे ॾिसी दुअनि जा।
चए पियो तो सवाद के को भी भला तू सोच नंढड़ा तला तू सोच वीडियो पूरा देखने के लिए धन्यवाद। सिंधी लोकगीत चैनल में आपका स्वागत है। हमारे इस चैनल सिंधी लोकगीत चैनल को सब्सक्राइब जरूर करें और वीडियो को लाइक जरूर करें ताकि हमारी हर आने वाली वीडियो सबसे पहले आप तक जरूर पहुंच सके। धन्यवाद।